नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं पाकिस्तान जे वॾे में वॾी सिमनाली LBOD ते। हाणोकियुनि बरसातनि में सिमनाली LBOD में घणो पाणी अचण सबबि नवाबशाह खां 0 पॉइंट ताईं 160 पुलूं ऐं वाटर कोरस पाणी हेठि अची विया आहिनि, जेके गुज़िरियल 2 महीननि खां पाणी हेठि आहिनि, जंहिं सबबु करे तक़रीबन 200 खां वधीक ॻोठनि जो ज़मीन रातो कटिजी वियो आहे ऐं इन वाटर कोर्सनि सबबु ई सिमनाली LBOD खे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया आहिनि। इन सिलसिले में असीं ॻाल्हाईंदासीं ॻोठाणनि सां त उन्हनि जो छा चवणु। ही अलाए केतिरा वाटर लुड़ी चुका आहिनि बोर्ड में। ही हाणे लखे एकड़ बनियूं हिन ते ख़ैराबाद थी चुका आहिनि। का शइ न वाटर आहे, न निज़ाम आहे, न गवर्नमेंट जो का शइ हिते कोन्हे। तव्हां ॾिसी सघो था त केतिरो पाणी आहे ऐं हिन सिमनाली खे केतिरा घारा पवनि था। को मुलाज़िम कोन्हे, को कमकार करण वारो माण्हू ई कोन्हे। ऑफिसर सभु सुतो पियो। इरिगेशन खे ख़बर कोन्हे त छा आहे छा कोन्हे, कीअं कमु हले थो, छा थो थिए। हाणे ही टाइम आहे पाणी जो, तव्हां हली ॾिसो को आबादी कोन्हे। वाटर कोर्सनि जे 160 वाटर कोर्स सिमनाले तां गुज़री चुका आहिनि ऐं उन बावजूदि असांजो ही वाटर कोर्स जेको आहे जमाली वाटर जेको आहे इहो माना हेठि तर वठी हलियो आहे, उहो टुटी चुको आहे ऐं उन जी का मरमत न थी सघी आहे। असां हींअर LBOD ते बीठा आहियूं। LBOD जे 184 RD ते नियर द शादी लार्ज। ऐं जेको हींअर सिचुएशन थी हुई, हींअर जेका महाबोड आई हुई या जेके बरसातूं पयूं हुयूं या जेका सैलाब वारी सूरत हाल सिंध में पैदा थी हुई, उन में जेको LBOD सिमनालनि मथे नुक़सानु कयो हो, सांगड़, नवाबशाह, मीरपुर जुडो, रोशनाबाद, नवकोट, थरवारो, बैराजी इलाइक़ो, बदीन जो इलाइक़ो ऐं बदीन जूं इलाही 3-4 यूनियन काउंसिलूं, 5 यूनियन काउंसिलूं ॿुॾी वियूं आहिनि। उन हवाले सां जेका सिचुएशन आहे उहा इहा आहे त जेको पुराणो स्ट्रक्चर ठहियलु आहे LBOD जो, उहो 1967 में इन जी डिज़ाइन रखी वई। असल में LBOD जेका ठाही वई आहे उहा LBOD खारो पाणी जेको सैलाब वारो पाणी आहे उनखे कढण जे लाइ उहो बि मीरपुर ख़ासि ऐं नवाबशाह ऐं सांगड़ उन्हनि जो पाणी जेको आहे सैलाबी पाणी कढी समुंड में उछलणो हो। LBOD जेका असां उन मक़सद लाइ जेका ठाही वई। असां RD 204 0 पॉइंट ते बीठल आहियूं। स्वामी वारी मोरी तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। ही मोरी तक़रीबन 2 बोॾूं ॾिसी चुकी आहे ऐं मुकमल तौर ते डैमेज थी वई आहे। 2011 उनखां पोइ 2022 जी फिट 11 साल खां पोइ बोड आई आहे। ही LBOD ते 87 खां जीअं ठही आहे तीअं इहे उन वक़्तु जूं पुराणियूं डिज़ाइन कयल मोरियूं आहिनि। हिकिड़ो त घणनि बरसातनि जे करे ही बोरियूं जेके आहिनि उहे मुकमल ॿुॾी थियूं वञनि ऐं पाणी जेको आहे उहो उनमें मतिलबु रोकिजे थो ऐं घारा पवनि था, ब्रिज पवनि था ऐं वॾे तइदाद में नुक़सानु थिए थो। अब्दुल ख़ालिक भट्टी, KTN शादी लार्ज।